शहर के गुंजान इलाका हुसैनाबाद की गलियों में सीवरेज का पानी सड़कों पर बहने से शहरी परेशान। अमला अपने फराइज से गायब शहरियों को आने जाने में सख्त दुश्वारी पेश होने लगे। शहरियों का वश न्यूज से बातचीत करते हुए कहा कि दुकान साम्हूं गोलगप्पे जी दुकान आहे, हिते ॿार बच्चो नथो पी सघे। बसि असां अपील कयूं। हफ़्तो 10 ॾींहं थिया आहिनि, मतिलबु सफ़ाई वारा आया बि न आहिनि। अगरि अचनि था त पंहिंजी नंढी हिकिड़ी फॉर्मेलिटी पूरी कनि था, भई जीअं मथो मथनि जीअं कलियूं थियूं इहो कढियो। अगरि गंद कढनि था त गंद त वरी उहो खणनि नथा, वरी ॿीहर हफ़्ते 10 ॾींहं खां पोइ वरी अचनि था, वरी उहो गंद कढी था ॾियनि। ॾींहुं थी वियो आहे, बिल्कुलु सफ़ाई न आहे। तव्हां पाण हालात ॾिसो था पिया, हे पाणी किन कचिरो ऐं निमाज़ वारा टपनि था, उन्हनि जा कपिड़ा पलीतनि था। ॿियो असांजो कारोबार नथो थिए। हिन गंदे पाणी में कोई ईंदो जो अगरि बि पाणी में कोई सौदो या सामान वठे असां असां चीफ खे रिक्वेस्ट करूं था, महिरबानी करे सफ़ाई वारा मोकिले ऐं मुकमिल सफ़ाई कराए। अचनि था सफ़ाई वारा, मथां कलियूं कढी वञनि था, ॿिए ॾींहं ते वरी नालियूं बंदि आहिनि। हेठि सफ़ाई नथा करनि, न गंद खणण वारा बि आहिनि। असां चीफ खे रिक्वेस्ट करूं था, महिरबानी करे चङी तरह सफ़ाई कयूं वञे। शहरियों ने सूबाई हुकूमत बलोचिस्तान, चीफ सेक्रेटरी बलोचिस्तान, सूबाई वजीर बल्दियात से मुतालबा किया कि शहरियों को गंदगी से निजात दिलाने के लिए सफाई पर तवज्जो दी जाए ताकि शहरियों को दुश्वारी न हो। कैमरा टीम के साथ अली हसन बलोच, वश न्यूज, उस्ता मोहम्मद, बलोचिस्तान।